हिकिड़ो इनाम ॾियणु चाहियां थो जो हुन जी बदौलत तव्हां सां मुखातिब थियण जो मौक़ो असांखे मिलियो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि आई त काज़ी बदर साहब खे हिकिड़ो अहिड़ो इनाम ॾिजे जेको संदन ऑफिस में या उताक में दीवार ते लॻल हुजे, जीअं साईं असांखे पंहिंजे दुआनि में यादि रखंदा रहनि। त आउं गुज़ारिश कंदुसि साईं काज़ी बदर साहब खे त हू तशरीफ़ खणी अचनि त खेनि तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में काज़ी साहब खे हिन महिनत ते हीउ इनाम ॾियनि। बाबा इनाम लाइ ताड़ी। गुज़ारिश ही आहे त प्रोग्राम जे पुॼाणीअ वारी तकरीर बि पुॼाणी जहिड़ी हुअणु घुरिजे। मुख़्तसर अदा इक़बाल कोरेजे साहब असां सभिनी जे तरफ़ां ॻाल्हाए असांजी नुमाइंदगी करे छॾी। मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु चंद ॻाल्हियूं जेके आईंदा जे लाइ कमु ईंदियूं। जॾहिं बि कंहिं प्रोग्राम खे सजायो, उहो शादीअ जे स्टेज जो हुजे, स्कूल जे स्टेज जो हुजे या कंहिं सियासी समाजी जलसे जे स्टेज जो हुजे, त हिन स्टेज जे हुदूद में का बि लाइट लॻल न हुजे, पर फोक्स लाइटूं हुजनि जेके स्टेज ॾांहुं रोशनी ॾियनि पर लाइटूं ॾिसण में न अचनि। हीअ असांजी सॼी वीडियो रिकॉर्डिंग ऐं फ़ोटो सिस्टम सॼो माना ॾुखियो पियो थिए। इहे रोशनी जेका आहे बत्तियूं लॻनि पियूं कैमरा खे, जंहिंसां फ़ोटोग्राफी ॾुखी पई थिए। आईंदा जे लाइ इहो हिकिड़ो नुस्ख़ो आहे। ॿी गुज़ारिश ई आहे त मूंखे ॿुधायो साईं हिज़बुल्ला साहब असां सां गॾु हुते कोहिस्तान में उस्ताद रहिया आहिनि, महिंदा पालारी ॻोठ में घणो अरसो साणनि ॾेख वेख तालुक पुराणो आहे। पर मूंखे सची ॻाल्हि ॿुधाई, ज़िंदगी में अॼु इहो इंकशाफ थियो आहे त पाण को ही ख़ानगी स्कूल हलाइनि पिया। हीअ त मूंखे हिकिड़ो उर्दूअ में जीअं हिकिड़ी चवणी आहे त छुपा हुआ शेर, माना लिकियल शींहं नज़र आयो जो चुपचाप में हुन हेॾो वॾो कमु पे कयो। काज़ी साहब जहिड़ा ऐं नौजवान उस्ताद जेके मिलायईं, उन्हनि जहिड़ा महिनती माण्हू गॾु करे हुन हेॾी सारी कोशिशि वरिती आहे, उनखे जस ॾियूं था असीं। मुख़्तसर इहो त मूंखे साईं ॿुधायो त 8 लेडी टीचर साईं वटि असांजूं नियाणियूं भेनरूं तालीम जी ख़िदमत सरअंजाम ॾियनि थियूं। अब्बास फाउंडेशन तालीम जे कम खे सभ खां अवलियत जे दर्जे ते ॾिसे थी। उन जे लाइ उन्हनि उस्ताद नियाणियूं जेके असांजूं टीचर्स आहिनि, उन्हनि जे हौसला अफ़ज़ाई जे लाइ असां पंहिंजे अब्बास फाउंडेशन जे तरफ़ां ईद जा ॾींहं वेझड़ा आहिनि, सम्झो त हीअ एडवांस 500 रुपया उन्हनि लेडी टीचर्स जे लाइ ईद जी ख़र्ची जी अनाउंस कयूं था। उन सां गॾोगॾु 500 रुपया दुआ नियाणी जेका तकरीर कई। मुंहिंजे ख़्याल में नेट ते कुझु मिलंदड़ जुलंदड़ लफ़्ज़ अहिड़ी हिकिड़ी तकरीर कंहिं नियाणी जी आहे जंहिंमें तक़दीर जो कमाल छा आहे, इंसान जो कमाल छा आहे, उन ते बहस थियल आहे। इन सॼी तकरीर जो ख़ुलासो हज़रत अली साईं जे हिकिड़े कौल में बयानु थियल आहे। अली साईं खां कंहिं पुछो त इंसान जे वस में छा आहे, कुदरत जे वस में छा आहे, त पाण हुनखे चऊं त पंहिंजो पेर ज़मीन खां मथे खणो। हुन हिकिड़ो पेर मथे खणियो, फरमायूंसि ॿियो पेर मथे खण, चईं ॿियो खणी न सघंदुसि। चईं इहो इंसान जे वस में आहे, हू कुदरत जे वस में आहे। माना जो अली साईं खे जेको इल्म जो दरवाज़ो चयो वियो आहे न, उहो इनजे करे जो ॿिनि लफ़्ज़नि में हुन सॼी ॻाल्हि जो जवाबु ॾिनो त कोशिशि इंसान जे वस में आहे, माना हिकिड़ो पेर खणणु, बाक़ी नतीजो रब जे वस में आहे। सो इंसान खे इन सॼी तकरीर जो मुंहिंजे ख़्याल में ख़ुलासो बि इहो आहे त इंसान खे महिनत करणी आहे। ऐं असांखे प्राइमरी मां ई इहा सिखिया ॾिनी वई त महिनत कर तूं महिनत ॿार, महिनत सां थींदे होशियारु। उस्ताद बुखारी चयो त ख़ल्क़ सुॾकी चयो त शोहरत दौलत इज़त कुदरत मुर्की चयो महिनत महिनत महिनत। सो इंसान जी घुर्ज आहे त शोहरत हुजे, इज़त हुजे, दौलत हुजे, रब जे तरफ़ां उन टिनी जे हासिलात जो ज़रियो महिनत ॿुधायल आहे।
महिनत शर्त आहे। हीउ स्कूल तमामु सुठो आहे। मूंखे ॿारनि जो टैलेंट वणियो। कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं जिन खे अञा वधीक बहितर करण जी ज़रूरत हुई। बहरहाल पसमानदा बार बार चयो वियो। पसमानदा त कोन्हे को, सची ॻाल्हि इहा आहे त पसमानदा छो आहियूं असां, इन ख़्याल मां निकिरूं। असीं सभु कुझु आहियूं, पसमानदा छाजे करे आहियूं, का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। ऐं असांखे हिमत करणी आहे, पंहिंजो हौसलो रखिणो आहे। अलाह साईं असांखे सभु कुझु ॾिनो आहे। जंहिं इंसान खे, हिकिड़े बुज़ुर्ग खे कंहिं चयो त साईं आऊं ग़रीब आहियां, बुज़ुर्ग फरमायो तूं ग़लति थो चईं, आउं तोखे 10 लख रुपया ॾियां थो, पंहिंजी हिकिड़ी अखि कढी ॾे मूंखे। वरी चईं ॿिया बि 10 लख ॾियां थो, ॿी अखि कढी ॾे। 10 लख ॾियां थो तूं मूंखे पंहिंजो हथु ॾे। चोथां 10 लख ॾियां थो मूंखे ॿियो हथु ॾे। ईअं वधाईंदो वियो, सभिनी उज़वनि जो ज़िक्र कयो वियो। 3 करोड़ रुपयनि जो मिल्कियत जो मालिक हुनखे साबित करे ॾेखारियईं हुते जो हुते। चईं 3 करोड़ रुपया ॾियूं त तूं पंहिंजा उज़वा कढंदो मूंखे ॾींदो वञ। हुन चयो त साईं 3 करोड़ छा, पर 3 अरब ॾींदे त आऊं पंहिंजे जिस्म जो को बि उज़वो ॾियण लाइ तोखे तयारु न आहियां। सो हर माण्हू अमीर आहे, को ग़रीब कोन्हे को, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। सिर्फ़ु हौसलो हिमत रखणी आहे। मूं त हिकिड़ी इहा बि नसीहत आमेज़ कहाणी पढ़ी त हिकिड़ो ॿारु यूनिवर्सिटी जे दरवाज़े ते हिकिड़ी चांहि जी किटली, हिकिड़ो 2 कोप रखी स्टोव ते चांहि काढ़ण सां होटल खोली। हिकु दफ़ो कंहिं उस्ताद प्रोफेसर खां पुछियईं त साईं तव्हां वॾा माण्हू थींदव या असीं बि थी सघूं था? चई पुट, वॾो माण्हू थियण लाइ 4 उसूल खपंदा आहिनि, जेके सूरतुल असर में अलाह साईं सेखारिया आहिनि। त ईमान हुजे, भरोसो हुजे, सब्र हुजे, हक़ ते क़ाइमु रहण जो जज़्बो हुजे। हुन बि इन अंदाज़ जा ई ॿुधाया त हिकु महिनत, सचाई ऐं पंहिंजे मथां एतमाद, भरोसो ऐं उन सां गॾोगॾु जेको तजुर्बो। 4 अहिड़ा उसूल आहिनि जेके ज़िंदगी खे संवारींदा आहिनि। उन ॿार जॾहिं उन्हनि 4 उसूलनि खे अपनायो त कंहिं ज़माने में 7 मंज़िला होटल जो मालिक थी वियो हुन यूनिवर्सिटी जे साम्हूं उहो साॻियो ॿारु। सो यकीनन माण्हू पंहिंजो हौसलो न हारे, महिनत कंदो रहे। अलाह साईं साणी आहे। इंशाअल्लाह असां हिन स्कूल में हाणे अॼु खां ख़बर पई आहे, हिकिड़ो त महबूब नालो आहे हिन स्कूल जो, शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह। महबूब तरीन असांजे समूरनि जे लाइ हिकिड़ो अज़ीम नालो आहे। उन सां निस्बत तमामु हिकिड़ी बहितरीनु निस्बत आहे। उन जे सदके बि ऐं हिननि दोस्तनि जेका असांखे इज़त ॾिनी आहे, मोहबत ॾिनी आहे, उन जे सदके इंशाअल्लाह हिन स्कूल सां साथ रहंदो जेको हणा वणा थी सघियो। बाक़ी पंहिंजूं ख़िदमतूं ॻणाइण मूंखे घणो करे किथे बि आदत कोन हूंदी आहे, पर हाणे ॻाल्हि कढी आहे साईं त हुन में चवंदा आहिनि लुकमूं जीअं ॾिजे। साईं 500 जोड़नि जी ॻाल्हि कई, पर अलाह साईं जो शुक्र आहे जो इज्तिमाही शादी, सिर्फ़ु शादी जो लफ़्ज़ माण्हू खे वणे थो, इन जे करे मुंहिंजो जिते किथे ज़िक्र मिले इज्तिमाही शादियुनि जे हवाले सां कयो वञे थो। हालांकि ख़िदमतूं ॿियूं बि आहिनि, पर इंसानी फितरत आहे त शादी जो लफ़्ज़ मिले ई माण्हू खे वणे थो। बाक़ी 3000 खां वधीक घर ग़रीब नियाणियुनि जा असीं आबाद करे चुका आहियूं। कोई 1 लख जे क़रीब ॿारनि जूं तोरूं थियूं आहिनि इज्तिमाही कैंपुनि में। 5000 खां मथे अखियुनि जा लेंस लॻाया आहिनि फेको मशीन जे ज़रिए सां, जेको हिकिड़ो ऑपरेशन घटि में घटि 50,000 जो आहे। ऐं उहे 5000 खां मथे ऑपरेशन हिन महिल ताईं थी चुका आहिनि। असां कोई 10 करोड़ रुपए खां मथे ग़रीबनि में राशन जी तक़सीम कई आहे। हाणे बुला खान में ग़रीबनि लाइ हिकिड़ी कॉलोनी जोड़ी अथऊं, जंहिंमें हुन में घर अॾे माण्हुनि खे मुफ़्त में घर मुहैया कया अथऊं। उन सां गॾोगॾु असां वटि कोशिशि इहा आहे, असां कोई 400 जे क़रीब ॻोठनि में बोरिंग ऐं हैंडपंप लॻाया आहिनि। हिकिड़ो थुले लेखे जो काथो आहे, असां न किथे तख़्ती लॻाई आहे, न ॻणप रखी आहे। फ़ोटो वीडियो रिकॉर्डिंग घणो कुझु आहे, पर बाक़ाइदे फिगर वारो सिस्टम घटि रखियो आहे। अलाहकारनि ख़िदमत कई आहे। उन सां गॾु खोड़ सारियूं शयूं आहिनि। हाणे वक़्तु उन ॻाल्हि जो इजाज़त जी नथो ॾे, पर बहरहाल किताब बि छपाया आहिनि। असांजे कोहिस्तान जो अज़ीम शाइर कमर कोहिस्तानी साहिबु, उन जी शाइरी जो मजमू असां छपायो आहे। उन सां गॾोगॾु असां जेको आहे कोशिशि वरिती आहे तालीम जे मद में। अॻे किताब सरकार न ॾींदी, जॾहिं असां किताब ॾींदा हुआसीं, यूनिफॉर्म ॾींदा हुआसीं, ग़रीब ॿारनि जूं दाख़िला जूं ऐं इम्तिहान जूं फीस जे मौक़े ते जेके ख़िदमतूं आहिनि सेसर अंजाम ॾिनियूं आहिनि। बहरहाल अड़ा वड़ा कोशिशि कई आहे, अलाह साईं क़बूल कंदो, इंशाअल्लाह अञा बि कंदासीं। हिकिड़ी ॿी ख़िदमत, नंढड़ा ॿार तव्हांखे बि मथां मुआशिरे में किथे नज़र अचनि। असल में खुशकी बि ॾाढी लॻी आहे, हिते पाणी वाणी नज़र कोन आयो पीअण जे लाइ।
असां हिकु वाजाईंदा रहियासीं बहरहाल। सो हिकिड़ो हूंदो आहे हिते ॿार जेको हामला औरत जॾहिं एंटीबायोटिक दवा वठे थी त पोइ ही चप खुसी वेंदो आहे ॿार जो। पोइ ॻोठनि में जहालत जे करे चवंदा आहिनि सिज गरण थियो आहे, चंड गिरण थियो आहे, उन जे करे ॿार जो चप कुतरियो आहे। इन जे करे ॻोठनि में हामला औरतनि खे माण्हू कमु करणु न ॾींदा आहिनि। चवंदा सिज गिरण वारे ॾींहं ते ऐं चंड गिरण वारे ॾींहं ते कमु करणु, इहा जहालत आहे। अहिड़ो को इस्लाम कोन सेखारियो आहे, न ॿुधायो आहे। सो उहा हामला औरत जॾहिं एंटीबायोटिक का ॻरी दवा थी वठे त ॿार जो चप उतरजी वञे थो ऐं ॿारु हिकिड़ो ख़ूबसूरत जेको गुल आहे उहो ॾाढो बदसूरत थो लॻे। त उन जी प्लास्टिक सर्जरी थींदी आहे जंहिंजो ख़र्चु घटि में घटि 50,000 खां लख जे अंदरि आहे। अहिड़ा ॿार असां कोई 500 खां मथे उन्हनि जो इलाजु करायो आहे। अञा बि असां वटि उन्हनि जो इंतिज़ामु आहे। तव्हांखे सॼे मुआशिरे में किथे बि चप कुतरियल ॿार नज़र अचनि, असां उन्हनि जो फ्रीअ में इलाजु कराईंदासीं। उन सां गॾोगॾु शुगर जे वसीले, अलाह न करे कंहिं एक्सीडेंट हादसे जे ज़रिए सां या कंहिं बि सबब जे करे कंहिं माण्हू जी टंग कटिजी वई आहे त उहा मसनूई टंग लॻाराए ॾींदासीं असां मुफ़्त में। 500 खां मथे टंगूं असां लॻाराए चुका आहियूं माज़ूरनि खे। ऐं असां कोई तक़रीबन हिन महिल ताईं 1000 खां मथे ग़रीब माज़ूरनि में व्हीलचेयर तक़सीम कया आहिनि। हाणे बि असांजा 1000 व्हीलचेयर रिथियल आहिनि, उन जी तयारी हले थी पई। उन में बि तव्हांजी असांखे सॼे अवाम जी ज़रूरत पवंदी। जिते बि तव्हांखे माज़ूर मिलंदो उन्हनि जी ॼाण असां ताईं पुॼाईंदऊं, असांजी ॼाण उन ताईं पुॼाईंदऊं। त इनशा इहे माण्हू जेके वीचारा ज़मीन ते रेडियूं पाए था हलनि, उहे इन साइकिल जे ज़रिए सां मुआशिरे में हली फिरी सघंदा ऐं दुनिया जी जान खे ॾिसी सघंदा। बहरहाल ॻाल्हियूं त घणियूं ई आहिनि। मुंहिंजे ज़िंदगी में मूंखां हिकिड़ी अजीब माना मुंहिंजे ज़िंदगी में ख़ुशी आई जेका आऊं नथो विसारे सघां। उहा इहा आहे त थाणे बुलाखान में असां हिकिड़ी अखियुनि जी कैंप लॻाई। उन में हिकिड़ी 16 सालनि जी न्याणी जेका नंढे हूंदे खां ई मोतियो पइजी वियो हुनजी ॿिन्ही अखियुनि में, ऐं 16 सालनि ताईं हुन दुनिया खे जान खे त न ॾिठो हो, पर पंहिंजे अमड़ ऐं अबे खे बि न ॾिठो हो त हुनजो रंग ऐं नमूनो कहिड़ो आहे। असां हिकिड़ी कैंप में उनजे ॿिन्ही अखियुनि जो ऑपरेशन कयो ऐं ॿिए ॾींहं ते जॾहिं हुनजे अखियुनि जी पटी लथी ऐं 16 सालनि खां पोइ हुन दुनिया खे ॾिठो ऐं उनजे ख़ुशीअ खे वरी जेकॾहिं असां ॾिठो त उहा ख़ुशी असां कॾहिं विसारे नथा सघूं। बहरहाल ऐं तव्हांजे दुआनि जो ज़रूरतमंद आहियां। इनशा ताला साईं हिज़्बुल्लाह साहिब खे जसो हुजे, क़ाज़ी साहिब खे असांजी दुआऊं हमदर्दियूं तव्हां सां गॾु रहंदियूं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजा लख लाइक़। ऐं चाहींदुसि त हीउ जेको 5000 जो इनाम आहे, 4000 8 टीचर्स जे लाइ, 500 तक़रीर जे न्याणी कई उनजे लाइ, ऐं 500 रुपया ऐं अदा इक़बाल साहिब जे फ़र्ज़नि खे ख़ूबसूरत शेर जंहिं पुरजोश अंदाज़ में पढ़िया आहिनि उनखे इनाम ॾियणु चाहियां थो। हीअ 5000 वधा आहिनि। इहा क़ाज़ी साहिब जी ज़िम्मेवारी हूंदी त इनखे खुलो कराए उन्हनि ताईं पहुचाईंदो। क़ाज़ी साहिब तकलीफ़ कयो थोरी। तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं सभिनी जो शुक्रगुज़ार।